नाज़रीन, ठिकराटे में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि तरफ़ां मुतालबनि जी मंडा लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध TV न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। जी बिल्कुल, असीं हिन वक़्तु ठिकराटो जे मुख्य चौक ते मौजूद आहियूं, जिते IBA टेस्ट पास उस्ताद एहतजाजी मुज़ाहिरो करे आयो। अचो त उन्हनि खां पुछूं था उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजा जेके नौजवान आहिनि +40 मार्कूं खयूं, जेको आहे PST JST जे लाइ जेको आहे वधाइनि ऑफर ऑर्डर जे लाइ हिन वक़्त ताईं जेको आहे को बि इंसाफ़ न थियो आहे। न को MNAs या MPs या असांजा हिते तर्जा जेके चूंडियल मिनिस्टर आहिनि, जेके असेंबली में वेठा आहिनि, कैबिनेट में हूंदा आहिनि, उन्हनि अॼु ताईं जेको आहे असांजे नौजवाननि सां को इंसाफ़ न कयो आहे। हिन महिल ताईं 4 साल गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं SNE मंज़ूर न आहे थी। असां पुरज़ोर अपील था कयूं जाम इकरामुल्ला ख़ान दारे जो ऐं साईं ख़ुर्शीद अमन शाह खे ऐं साईं अवेस शाह खे बि असां पुरज़ोर अपील था कयूं त तालके पन्ने आकिल जी जेका SNE आहे जल्दी STR पॉलिसी तहत अमल कराए वञे, जीअं असां बेरोज़गारनि खे रोज़गार मिली सघे। पनो आकिल जा पास कैंडिडेट जेको हिन वक़्तु बि 428 कैंडिडेट आहिनि, जेके सिंध गवर्नमेंट जो हिन वक़्तु 60 SNE जो हले पियो, उन में पनो आकिल जूं 350 सीटूं जेके आहिनि जाम इकरामुल्ला दारे जो के असां जेको आहे सो रिक्वेस्ट कयूं था त पनो आकिल जूं 350 सीटूं बहाल कयूं वञे। गुज़िरियल 4 सालनि खां असां हिते वेटिंग में आहियूं ऐं अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट जी पॉलिसियुनि ते असांखे ओवरेज करे छॾियो आहे। तालके पन्ने आकिल वारनि जो इहो हक़ आहे त उन्हनि खे हक़ ॾिनो वञे ऐं उन्हनि जी जेका एज आहे उहा गुज़रंदी थी वञे। बराए महिरबानी असांजे जेके वेटिंग वारा कैंडिडेट आहिनि तालको पनो आकिल सां वास्तो रखंदड़ उन्हनि खे ऑर्डर ॾियो, उन्हनि खे रोज़गार बरसरे रोज़गार कयो। तालके पनो आकिल जी SNE मंज़ूर करे ऐं हुननि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, जीअं हुननि जी एज जेका वधंदी वञे थी उन तहत हू जेको आहे नौकरी जे लाइक़ु थी सघनि। कैमरा टीम सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराटो।